मां जेको अॼु माना तव्हां सां हीअ ॻाल्हाईंदुसि त उन्हनि ते ॿिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो त जेकॾहिं असीं माहौलियाती तब्दीली मौसमियाती जेके तब्दीली तव्हां थोरो जेकॾहिं हुनजी गहराई में वञी करे तव्हां चओ था त मौसमी तब्दीली आहे, इहा मौसमी तब्दीली बि माहौलियाती तब्दीलीअ जे करे ई आहे। त माहौलियाती तब्दीलीअ खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त जॾहिं 20वीं सदी शुरू थी हुई त हिन दुनिया जे अंदरि जेका इंसानी आबादी हुई उहा इंसानी आबादी लॻभॻि 1.5 अरब जे हुई। पर पोइ 20वीं जेका सदीअ जी जेका शुरूआत आहे उन खां पोइ दुनिया एॾी तेज़ीअ सां तरक़ी कई आहे, मेडिकल साइंस या ॿियूं जेके साइंस जी फील्ड्स आहिनि, त पुराणनि दौरनि में जेके मिसाल वबाऊं ईंदियूं हुयूं, माण्हू मरी वेंदा हुआ, जेका ह्यूमन लाइफ एक्सपेक्टेंसी आहे या जेको माण्हू जी ज़िंदगी या हयाती बचण जो जेको सिलसिलो आहे उहो वधियो आहे, जंहिंजे करे इंसानी आबादी जेकॾहिं 20वीं सदी पूरी थी त 20वीं सदी पूरी थियण ताईं जेका हिन दुनिया जे अंदरि आबादी थी उहा आबादी लॻभॻि 7 अरब ताईं वञी पए थी। हाणे दुनिया त असां वटि साॻी आहे, दुनिया जे अंदरि जेके वसील आहिनि, हाणे जीअं जीअं आबादी वधे थी तव्हां ॾिठो हूंदो 20वीं सदीअ जे अंदरि खोड़ सारियूं दुनिया जे अंदरि तरक़ियूं थियूं। मिसाल तरक़ीअ जा जेके सदियूं आहिनि उन में 14वीं सदीअ खां वठी कमु शुरू थो थिए, 14, 15, 16, 17, 18, 19, 20वीं सदी। 20वीं सदीअ ताईं दुनिया जे अंदरि खोड़ सारियूं तब्दीलियूं बि थी वियूं ऐं खोड़ सारी तरक़ी थी, साइंस जे फील्ड में तरक़ी थी या असांजी जेका ज़िंदगी आहे उहा आसान थी। हाणे जंहिं महिल ॻाल्हि अचे थी ज़िंदगी आसान थियण जी, उहा ज़िंदगी जेका असांजी आसान कई आहे उहा कई आहे मशीन। हाणे जेका मशीन आहे उहा मशीन हलण जे लाइ, मिसाल उहा मशीन असांजी ट्रेन बि आहे, मशीन असांजे घर में वॉशिंग मशीन बि आहे या जेका बि हर उहा शइ, उनखे हलाइण जे लाइ असांखे तवानाई जी ज़रूरत पए थी। तवानाई जा जेके असां वटि सोर्स आहिनि उहे तवानाई जा सोर्स असां वटि फासिल फ्यूल्स आहिनि। फासिल फ्यूल्स जंहिंमें तव्हां चओ था तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे। हाणे जॾहिं असांजी आबादी वधी आहे ऐं असां उहा तवानाई इन्हनि सहूलियतूं वधाइण जे लाइ इहा तवानाई असां इस्तेमालु कयूं था। तवानाई इस्तेमालु जॾहिं कयूं था त इन तवानाईअ मां मिसाल जेकॾहिं असां कोयले ते बिजली घर हलायूं था, जेकॾहिं असां तेल ते को कारखानो हलायूं था या गैस ते को कारखानो हलायूं था या घरनि जे अंदरि गैस कंज़्यूम कयूं था, गाॾियुनि जे अंदरि तेल इस्तेमालु कयूं था, त इहे जेके गाॾियूं आहिनि असांजियूं या जेके असांजियूं कारखाना आहिनि उहे हिकिड़े गैसिस छॾनि था जेके जिन खे असीं चऊं था ग्रीन हाउस गैसिस। इहे गैसिस जंहिं महिल वञनि थियूं असांजे माहौल में मथे त असांजे हिन दुनिया खे हिकिड़ो कवर आयल आहे जंहिंखे असां चऊं था ओज़ोन लेयर। हाणे जंहिं महिल ओज़ोन लेयर जो कमु इहो हूंदो आहे त जेका सिज जी रोशनी आहे उहा धरतीअ ते जेका पहुचंदी आहे उनखे हू फिल्टर करे हेठो माणींदो आहे। हाणे जंहिं महिल हीअ गैसिस मथे वञनि थियूं, उहे गैसिस छा थियूं कनि, उन ओज़ोन लेयर खे ब्रेक कनि थियूं या उन जो जेको तह आहे उहे बि गैसिस ई आहिनि, ओज़ोन लेयर जे अंदरि बि गैसिस ई आहिनि, उन तह खे हू बिल्कुलु ख़तमु करे थी छॾनि। त जेका सिज जी रोशनी आहे असां ते हेठि डायरेक्ट किरे थी। जंहिं महिल उहा रोशनी डायरेक्ट किरे थी त असां वटि हिकिड़ो असीं चवंदा आहियूं हिकिड़ो इको सिस्टम आहे। उहो इको सिस्टम असां वटि जुड़ियल आहे। उन में तव्हां इर्द गिर्द असांजो माहौल ॾिसो था, मिसाल बर्फ़ानी तौदा आहिनि, जेकॾहिं इहा बर्फ़ आहे उन ते रोशनी डायरेक्ट किरे थी, उहा ॻरे थी, जंहिंजे करे ॿोॾूं बि थियनि थियूं। या मिसाल असांजो जेकॾहिं असीं सिंध में रहूं था, पाकिस्तान में रहूं था, त असांजो हिकिड़ो मौसमी सिस्टम आहे, माना 4 मौसम आहिनि असांजो जेको बि सॼो सिस्टम आहे इन्हनि मौसमनि ते तय थियल आहे। सियारे में हीअ थींदो, मिसाल फ़सुलनि जा 2 माना रबी ऐं ख़रीफ़ असां वटि माना तय थियल आहे त रबी ऐं ख़रीफ़ हूंदो। पर जंहिं महिल इहा असां वटि माहौलियाती तब्दीली थिए थी, मिसाल टेम्परेचर वधे थो, मिसाल ग्रीन हाउस गैसिस जे करे ओज़ोन लेयर डैमेज थिए थो। ओज़ोन लेयर डैमेज थियण जे करे जेका सिज जी रोशनी हेठि किरे थी ऐं पोइ गर्मी पद वधे थो। मिसाल हाणे दुनिया में चवनि था त एवरेज जेको गर्मी पद आहे उहो दुनिया में हिन सदीअ जे आख़िर ताईं माना 2% वधी वेंदो, माना 2% वधंदो। जेकॾहिं हाणे असां वटि हूअं गर्मी एवरेज 45 थिए त 47 थी वञे या इन खां वधे। इन जो मक़सदु आहे त हाणे असांजो जेको माना मौसमी
सिरिश्तो आहे उहो तब्दील पियो थिए। मिसाल, असां वटि सियारो सियारो न रहियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सियारो असां वटि सिर्फ़ु 2 या 3 महीना थिए थो, या वरी कॾहिं कॾहिं असां ॾिसूं था त अप्रैल में बि वञी सर्दियूं पवनि थियूं, सीउ थियनि था। जी हा, बिल्कुलु इहो माना पूरो हले थो पियो। पोइ जंहिंजे करे छा थो थिए, मिसाल हाणे जॾहिं असांजो मौसमी सिरिश्तो ख़राबु थियो त उन में मिसाल असांजा सॼो जेको माना ओवरऑल इकोसिस्टम आहे उहो डिस्टर्ब थिए थो। पोइ बारिशूं, या त सोकहड़ो आहे, बारिशूं पवनि ई कोन थियूं, बिल्कुलु सोकहड़ो आहे। जेकॾहिं बारिशूं पवनि थियूं त इन हद ताईं पवनि थियूं, तव्हां ॾिठो हूंदो त कुझु ॾींहं पहिरियां हैदराबाद में जेको मींहुं पियो, उहो मींहुं शायदि मूंखे बि हैदराबाद में कोई तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि रहंदे, मूं कॾहिं बि हैदराबाद में इन क़िस्म जो एॾो शदीद मींहुं कोन ॾिठो त 1.5 कलाक जे अंदरि अंदरि सॼो हैदराबाद जूं रोड रस्ता हर शइ ॿुॾी वियो हुजे। सो इन जे करे इहो थिए थो। ॿियो जेको मौसमियाती तब्दीलीअ जे करे सभ खां वॾो जेको फ्यूचर में, जेको मुस्तक़बिल क़रीब में असां सां वॾो हाञो थियण वारो आहे, उहो आहे त जेको असांजो फ़सुल आहिनि, मिसाल रबी ऐं ख़रीफ़ आहे, असां उन में तय थियल फ़सुल असीं माना पोखींदा हुआसीं। हिन में ही मुंद में असां ही फ़सुलु पोखींदासीं, हिन में ही पोखींदासीं। हाणे अॻिते हली असांजी मौसमूं तब्दील थी वेंदियूं। जेके असांजा ॿिज आहिनि असीं पोखींदा बि सही, हारीअ खे नुक़सानु थींदो, या उहे फ़सुल थींदा ई कोन। मक़सदु सर्दीअ में गर्मी अची वेंदी, गर्मीअ में सर्दी हूंदी, हारी जॾहिं उहे ॿिज पोखींदो, उहे ॿिज उन तरीक़े सां थींदा ई कोन, उन फ़सुल उन तरीक़े सां थींदा ई कोन। जंहिंजे करे दुनिया में सभ खां वॾो जेको हींअर परेशानी जो आलमी इहो आहे त कॾहिं बि कहत अची सघे थो। मिसाल खाद खुराक जी शयूं जेके आहिनि उन्हनि जी पैदावार में खोट अची सघे थी, छो त असां त इन करे परेशान हूंदा आहियूं सिंध जा माण्हू, छो त असांजो सॼो जेको गुज़र बसर आहे उहो सॼो ज़रायत ते आहे। जॾहिं ज़रायत मुतासिर थींदी त असीं सभु मुतासिर थींदासीं। इन जे करे जेका माहौलियाती तब्दीली आहे उहा हिन दौर जी सभ खां वॾी हक़ीक़त आहे। असां सभिनी खे सम्झणु घुरिजे त माहौलियाती तब्दीली, पर इन जे लाइ कुझु शयूं ॿियूं जेकॾहिं असीं माना फ्यूचर में जेकी दुनिया जंहिं तरफ़ वञे थी पई त उन तरफ़ वेंदासीं। मिसाल, जेकॾहिं एग्रीकल्चर आहे त अॼुकल्ह इंडिया जे अंदरि या ॿियनि मुल्कनि जे अंदरि काफ़ी रिसर्च थिए थी पई त क्लाइमेट रेज़िस्टेंट सीड्स आहिनि, माना अहिड़ा ॿिज जेके हर मुंद में थी सघनि ऐं जीअं खाधे जी खोट खे असीं माना पूराव करे सघूं, उन क़िस्म जा फ़सुल पोखियूं त जीअं माना खाधे जी खोट न थिए। ॿियो वरी थोरो असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल माना बहितरु करिणो पवंदो, मेंटेन उन तरीक़े सां असांखे थियणो पवंदो। मिसाल तौरु दुनिया हींअर चए पई त जेकॾहिं तव्हांजी गाॾियूं धुओं छॾनि थियूं, उन्हनि में तेल इस्तेमालु थिए थो, त तव्हां हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी आहे त मास ट्रांज़िट जा जेके वॾा प्रोजेक्ट आहिनि, मिसाल तौरु हैदराबाद, सॼी हैदराबाद जे अंदरि बि हिकिड़ी ट्रेन हलाए सघिजे थी जीअं माण्हुनि खे सहूलियत हुजे अच वञ जी, त हू न रिक्शा इस्तेमालु कनि, न ई वरी का ॿी अहिड़ी ट्रांसपोर्ट इस्तेमालु कनि या ज़ाती कारूं इस्तेमालु कनि। जंहिंजे करे या जेका वॾा शहर आहिनि असांजा, कराची आहे, इस्लामाबाद आहे, लाहौर आहे, उन में इन क़िस्म जूं ट्रेनूं या बस सर्विसिस हलाइजनि त जीअं माण्हू पंहिंजूं ज़ाती गाॾियूं रखण जे बजाए, सॼी दुनिया में ईअं थियणु घुरिजे, पर असांखे बि ईअं करणु घुरिजे त असीं ओड़े तरीक़े जो, या मिसाल तौरु असीं जेके कंक्रीट वारा ई घर ठाहियूं था, असांखे घर बि ओड़े तरीक़े जा ठाहिणा पवंदा। मिसाल तौरु हैदराबाद में टेम्परेचर 45 खां मथे जेकॾहिं वधंदो आहे त तमामु जेको आहे सो मसइलो थी वेंदो आहे। जेकॾहिं हैदराबाद में असां उन क़िस्म जा घर ठाहियूं जिन घरनि जे अंदरि इहो टेम्परेचर असीं बर्दाश्त करे सघूं, मिसाल तौरु उत्तर जे इलाइक़नि में पहिरियां ई जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो 50 ते हूंदो आहे, त घणे भाङे असां तव्हां जॾहिं ॾिठासीं पोयां जेके असांजे वॾनि जा घर ठहियल हूंदा, कचा घर हूंदा, उन जूं छतियूं मथे हूंदियूं हुयूं त जीअं हू आराम सां उन शइ खे मक़सदु हू अंदरि रही सघनि। सो इन क़िस्म जी असांखे थोरो लाइफ स्टाइल मेंटेन करिणो पवंदो जीअं असीं इन शइ खे अॻिते हली, इहा हक़ीक़त आहे, इहो थींदो, टेम्परेचर वधंदो, मौसमी मिसाल शदीद मींहं वसंदा, कॾहिं सोकहड़ा थींदा, इहे सभु शयूं थींदियूं, पर असांखे इन शइ खे एडॉप्ट करिणो आहे ऐं हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी इहा आहे त इन जे बारे में अवेयरनेस फैलाइनि। इन में जेको सभ खां वॾो जेको रोल आहे उहो अव्हां जे ज़रिए, मीडिया जे ज़रिए आहे, त मीडिया माण्हुनि खे रोॼारे न, माना इन शइ खां डिॼारे न, इन शइ खां ॿुधाए, इन जो जेको क्लियर मैसेज ॾिए, इहा शइ हाणे थियणु वञे पई, ईअं थींदो, मिसाल तूफ़ान ईंदा, वॾा वॾा मींहं वसंदा, सोकहड़ा थींदा, खोड़ सारियूं शयूं थींदियूं, त असीं इन शइ सां मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहियूं या न आहियूं।
छो त असांखे रहणो बि आहे, ॾींहों ॾींहुं असांजी आबादी बि वधे थी। हा, इन में जेका सभ खां वॾो जेको मैसेज हूंदो आहे इहो हूंदो आहे त वण न कटियो, ॿेला न तबाह कयो। जेको मां जेको पाकिस्तान ते स्टडी कंदो पिया अचां, जॾहिं पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान जो जेको फॉरेस्ट लैंड कवर आहे, माना जेके ॿेला हुया उहे 15% हुया। धरती जेको पाकिस्तान जी ज़मीन आहे उनजो 15% ॿेला हुया। पर जंहिं महिल हिन वक़्तु असीं ॾिसूं था, जेके इंटरनेशनल रिपोर्ट्स पढ़ूं था पाकिस्तान जे हवाले सां, त उहो 3 खां 4% उहो फॉरेस्ट कवर रहियो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त जेके रिवराइन फॉरेस्ट हुया असांजा, या जेके ॿिया ॿेला हुया, असां उहे ॿेला कटे छॾिया आहिनि। या जेके ॻोठनि जे अंदरि वॾा वॾा वण हूंदा हुया, असीं उहे शहरनि जे अंदरि उहे असीं वण कटे छॾिया आहिनि। छो त जेके इहे ग्रीन हाउस गैसिस पैदा थियनि थियूं, इन्हनि ग्रीन हाउस गैसिस खे, मिसाल जीअं कार्बन डाइऑक्साइड आहे, इनखे इते जज़ब या इनखे इस्तेमालु उहे वण ई करे सघनि था, माना ख़तमु करे सघनि था उन शइ खे। नाइट्रोजन गैस आहे या ॿियूं गैसिस आहिनि, उन्हनि खे इहे ख़तमु वण ई करे सघनि था। इहो ई सही तरीक़ेकार आहे त असीं ॿेला लॻायूं। मां इहो चवंदो आहियां त वण तव्हां लॻायो न लॻायो, को मसइलो न आहे, उन्हनि जी माना सार संभाल बि न लहो। सिर्फ़ु एतिरो चवंदो आहियां त वण कटियो न, छो त जेके ॿेला आहिनि इहे अज़ ख़ुदि पैदा थींदा आहिनि। जॾहिं असां वण कटणु शुरू था कयूं, आबादी वधे थी ज़रूरतूं पूरा करण जे लाइ, त पोइ ॿेला ख़तमु था थियनि। सिर्फ़ु कटण ते पाबंदी हुजे, को बि वण कटण ते पाबंदी हुजे। जिते बि को वण कटिजे त हुकूमत उन वण खे एतिरी सज़ा मुक़ररु करे जे माण्हूअ जे क़त्ल ते सज़ा आहे, त पोइ मुंहिंजे ख़्याल में असांजो माहौल बहितरु थी सघे थो। इन्हनि तूफ़ाननि सां, मींहनि सां जेको मुक़ाबिलो कंदा आहिनि, इहे ॿेला कंदा आहिनि। छो त वण जी मींहुं वसंदो त पाणी जज़ब ज़मीन में हेठि वण जे पाड़नि जे ज़रिए हेठि हलियो वेंदो, न त उहो मथे सतह ते बीठो हूंदो। ॿेलो जीअं तूफ़ान ईंदो त पहिरियों जेको मुक़ाबिलो कंदा उन तूफ़ान सां, उहे वण कंदा, उहे ॿेला कंदा, पोइ असांजी आबादियुनि ते उहो तूफ़ान पहुचंदो। पर जॾहिं असां वटि ॿेला आहिनि ई कोन, त उहो तूफ़ान अचे थो त असांजी झूपड़ीअ खे बि उॾाईं थो वञे, असांजी छित बि घर जी उॾाईं थो वञे, असांजी का भित ते को ओलो केरे थो विझे। सो इन जे करे जेको माहौलियती तब्दीली आहे, इहा हक़ीक़त आहे। असांखे इन हक़ीक़त सां गॾु रहणो आहे, ऐं इन हक़ीक़त सां गॾु रहण जे लाइ असांखे उहे रहण जा नवां जेके तरीक़ा आहिनि, या जॾहिं असांजा वॾा जीअं रहंदा हुआ, उहो थोरो सादगीअ वारे तरीक़े सां असांखे रहणो पवंदो। उन तरीक़े सां असांखे घर ठाहिणा पवंदा, उन तरीक़े सां असांखे शहर ठाहिणा पवंदा। सो इहो मैसेज आहे मुंहिंजो।